नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया खोरवाह मां। रिपोर्ट महबूब अली रिंद जी रिपोर्ट मुताबिक़ कारू घोंघड़ो सिम नाले जे खांटरी न थियण करे ॻोठ में फसल ॿुॾण जो ख़तरो। वॾी सिम कारो घोंघड़ो सिम नाले जंहिंमें छोड़ कंदड़ फोरियल सिम नाले जे खांटरी न थियण करे हिन साल बि ॻोठ ऐं फसल ॿुॾण जो ख़तरो आहे। रहवासियुनि पारां कारो घोंघड़ो स्टॉप ते खोरवाह बिठोरो रोड बंदि करे एहतजाजी मुज़ाहरो कयो। ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, अहमद ख़ान रिंद, मोहम्मद हसन रिंद, असलम रिंद, नूर मोहम्मद रिंद, मुमताज़ रिंद, नूर हसन रिंद ऐं ॿियनि चयो, केतिरनि सालनि खां वठी फोरियल सिम नाले जी खांटरी न थी आहे। न सिम नाले जा बंदर मज़बूत आहिनि। खांटरी न थियण जे करे हिन साल बि ॻोठ जे फसल ॿुॾण जो ख़तरो आहे। असां DC बदीन, MPA इस्माइल राहू ऐं सिम नालियुनि जे लाॻापियल अमलदारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। फौरी तौर ते सिम नालियुनि ते ध्यानु ॾिनो वञे जंहिं माण्हुनि खां नुक़सानु बची सघे।